क़ौमी असेंबली पंजाब में चूंडुनि लाइ 21 अरब रुपया जारी करण वारी समरी रद्द करे छॾी। क़ौमी असेंबली चूंडुनि लाइ फंड्स जी समरी अक्सरियत राय सां रद्द कई। चूंडुनि लाइ सुप्रीम कोर्ट पारां स्टेट बैंक खे 21 अरब रुपया जारी करण वारे हुकुम ख़िलाफ़ क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जी तजवीज़ मंज़ूर। स्टैंडिंग कमेटी चूंडुनि लाइ रक़म जारी न करण जी सिफारिश कई हुई। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हिक शख़्स जी ख़्वाहिश ते सॼे मुल्क में धार धार चूंड नथी कराए सघिजे। 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो मञियो वियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी। अदालती हुकुम ते रक़म रखी आहे। रक़म जारी करण जो अख़्तियार असां वटि नाहे। फंड्स वारी रक़म अकाउंट में ई मौजूद रहंदी। स्टेट बैंक जी वक्ती गवर्नर सीमा कामिल जो क़ौमी असेंबली जे नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी में बयान। क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास कानून वारो वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़, नवीद कमर, ममलकती वज़ीर आयशा गौस, अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि जी शिरकत। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इलेक्शन लाइ बजट में रक़म नाहे रखियल। सेनेट ऐं क़ौमी असेंबली बि बिल रद्द करे चुकी आहे। सऊदी अरब $2 अरब ऐं यूएई $1 अरब ॾेई छॾिया आहिनि। ॾुखे वक़्त में मदद करण ते दोस्त मुल्कनि जा थोराइता आहियूं। सऊदी ऐं यूएई खां $3 अरब मिलण बाद IMF जो अहम मुतालबो बि पूरो थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त नाणे जी मटासटा जे ज़ख़ीरनि ते दॿाउ वारी सूरतहाल आहे, पर मुल्क खे माशी बुरान मां कढण लाइ कोशिश करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जी PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़लुर रहमान जी राजगाह पहुची मुफ्ती अब्दुल शकूर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। क़ौमी असेंबली जो इजलास हादसे में पहुची वियल वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर खे भेटा पेश। मुफ्ती अब्दुल शकूर जी गाॾी सां थियल हादसे वारे वाक़े जी जांच कराइण लाइ ठहराव बि मंज़ूर। ठहराव वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जावेद अब्बासी पेश कयो। ठहराव में चयो वियो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जी गाॾी सां पेश आयल हादसे जी घण रुखी जांच कराई वञे। मुफ्ती अब्दुल शकूर जे मौत बाबति हक़ीक़तूं ऐवान ऐं क़ौम आॾो आंदियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जूं दीनी ऐं सियासी ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। घरू वज़ीर राना सनाउल्लाह चयो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जो लाॾाणो सॼे पाकिस्तान लाइ वॾो नुक़सानु आहे। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल चयो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जे ख़िदमतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। संदसि दीनी ऐं सियासी ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। जेकॾहिं पार्लियामेंट पंहिंजनि अख़्तियारनि जो दिफ़ा न कंदी त छा फ़ौज कंदी? जेकॾहिं तोहिनी अदालत थी सघे थी त पोइ तोहिने पार्लियामेंट छो नथी थी सघे? वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर स्टैंडिंग कमेटी जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त नाणे वारी वज़ारत ऐं स्टेट बैंक जे अमलदारनि खे तोहिन अदालत खां न डिॼारियो वञे। पार्लियामेंट सुप्रीम आहे। पार्लियामेंट खे बि तोहिन ते कार्रवाई जो अख़्तियार हासिल आहे। क़ौमी असेंबली फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त पोइ ॿियो फ़ैसिलो छो न पियो कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पार्लियामेंट हाउस में वफ़ाक़ी काबीना जो इजलास। सुप्रीम कोर्ट जी स्टेट बैंक खे ॾिनल हुकुम ते गौर। वफ़ाक़ी काबीना चूंडुनि लाइ फंड ॾियण वारो मामलो हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट हाउस ॾांहुं मोकिले छॾियो। काबीना स्टैंडिंग कमेटी जी तजवीज़ुनि ते बि गौर कयो। इलेक्शन लाइ फंड्स फराहम न कया विया त तोहिने अदालत जी कार्रवाई थींदी। अदालती हुकुम ते अमल न थियो त स्टेट बैंक जो वक्ती गवर्नर घर वेंदो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ़ खे नाहिल कराइण नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो मंसूबो आहे। 14 मई ते पंजाब जी इलेक्शन कराइणी पवंदी। तहरीक इंसाफ आज़ाद कश्मीर जे सदर बैरिस्टर सुल्तान महमूद जे इमरान खान ख़िलाफ़ बग़ावत। आज़ाद कश्मीर में पार्टी अंदर
फॉरवर्ड ब्लॉक कायम करे वरितो। ज़रनि मूजिब आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जी चूंड में पीटीआई जे उम्मीदवार जो मुक़ाबिलो पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं फॉरवर्ड ब्लॉक सां थींदो। आज़ाद कश्मीर जे सदर शाह गुलाम कादर चयो आहे त पावर शेयरिंग फार्मूले तहत असांजो इतिहाद पीपल्स पार्टी सां थी वियो आहे। मामला बि तय थी विया आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान मुख़्तलिफ़ केसनि में ज़मानत लाइ लाहौर हाई कोर्ट में पेश। अदालत इमरान खान ख़िलाफ़ दाख़िल केसनि ते लार्जर बेंच जोड़ण जी सिफ़ारिश करे छॾी। फाइल चीफ जस्टिस ॾांहुं मोकिले छॾियो। इमरान खान अदालत में बयान ॾींदे चयो आहे त हुकूमत ईद ते संदसि घर ते ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। ऑपरेशन थियो त रतो शाण थियण जो ख़ौफ़ आहे। ही मूंखे जेल में विझण न पर मैदान खां ॿाहिरि करणु चाहिनि था। ऑपरेशन करण खां रोकियो वञे। पाकिस्तान जी अदलिया ऐं सोसाइटी खे इमरान खान विराए छॾियो आहे। इदारनि खे बेतकरारी बणाए रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जिल मेमून चयो आहे त सुप्रीम कोर्ट में हिकु बि सिंधी जज शामिल न आहे। तासुब नथा रखूं पर सवाल थी रहिया आहिनि। सईद गनी चयो त हिन वक़्त मुल्क में अदालती मार्शल लॉ लॻल आहे। हिकिड़ा जज आइन जी बालादस्ती जी ॻाल्हि करे रहिया आहिनि त ॿिया वरी हिक शख़्स जे इश्क में मुब्तला आहिनि। चीफ जस्टिस न पर 17 जजिस सुप्रीम कोर्ट आहिनि। अख़्तियारनि जी ग़लति इस्तेमाल जो निशानो रियासत बणिजी रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जल्द ॿुधण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट हिकु हफ़्ते लाइ दरख़्वास्त मुलतवी कई हुई। 5 महीना गुज़िरण बावजूदि ॿीहर ॿुधणी नाहे कई वई। केस 26 अप्रैल ते ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वञे। सखर हैदराबाद मोटरवे करप्शन स्कैंडल में मुलविस अॻूणे डीसी मटियारी ख़िलाफ़ जांच मुकमिल, बरतरफ़ करण जी सिफ़ारिश। जांच कमेटी अॻूणे डीसी अदनान रशीद ख़िलाफ़ जांच मुकमिल करे रिपोर्ट सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट वटि जमा कराए छॾी। जांच कमेटी सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन हनीफ चना जी अॻुवाणी में अॻूणे डीसी ख़िलाफ़ जांच कई। रिपोर्ट में चयो वियो आहे त अॻूणे डीसी मंसूबे जा अख़्तियार जूनियर असिस्टेंट कमिश्नर हवाले करे ज़मीन जी ख़रीदारी लाइ ख़ानगी माण्हू मुक़ररु कया। नाणे खाते जी इजाज़त खां सवाइ अकाउंट्स बि खोलाया। अदनान रशीद करप्शन ऐं संगीन इंतिज़ामी नाअहली जो मुज़ाहिरो कयो। अॻूणे डीसी अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो। खेसि नौकरी मां नेकाली ॾिनी वञे। फ्रॉड जे केस में गिरफ़्तार पीटीआई सिंध जो सदर अली ज़ैदी मलीर जी अदालत में पेश। अदालत अली ज़ैदी जे केस मां बरियत वारी दरख़्वास्त रद्द कंदे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ललिताल क़दर जे मौक़े ते सुभाणे मोकल जो ऐलान। सुभाणे सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि रहंदा। तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध हुकूमत ईद उल फितर जे मौक़े ते 5 ॾींहं मोकल करण जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ईद उल फितर जूं मोकलूं 21 खां 25 अप्रैल ताईं हूंदियूं। जुमे खां 11 ताईं ईद उल फितर जूं मोकलूं हूंदियूं।